रहीम शुरू कयूं था रब पाक जे नाले सां जेको निहायत रहमान है, रहीम है ऐं रहम करण वारो है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, रमज़ानुल मुबारक जी स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां सभिनी के खुश आमदीद। उम्मीद है तव्हां सब खैरियत सां हूंदा, खुश हूंदा, आबाद हूंदा। अल्लाह साईं तव्हां सभिनी के पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे। मां आहियां उनसा शाह ऐं मूंसां गॾु आहिनि सजाद स्वागत है। सभी के अस्सलाम वालेकुम। सभी के भलीकार जेके जिथे जिथे ॾिसनि था उते उते खुशगवार मूड सां हूंदा यकीनन, छाकाणि त तव्हांजी मोहबतुनि जो सिलसिलो जारी आहे, जेको फीडबैक मिले पियो ऐं हितां बि असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त तव्हां सां जेका मुलाक़ात थिए थी हिक तरफ़ी सही, छाकाणि त अञा टेलीफोन कॉल्स जो सिलसिलो जारी न आहे, पर असांजी कोशिशि आहे त तव्हां ताईं असां पंहिंजे महिमाननि सां, पंहिंजे रेसिपीज़ सां, पंहिंजी ॻाल्हियुनि सां का न का इंफॉर्मेशन ज़रूरु पहुचायूं। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो अॼु ख़ैर सां 6हों रोज़ो असां अफ़्तार कंदासीं। 6 रमज़ान मुबारक 1442 हिजरी आहे ऐं जेकॾहिं असां अंग्रेज़ी तारीख़ जी ॻाल्हि कयूं त 19 अॼु अप्रैल आहे 2021। सूमर जो ॾींहुं भलारो ॾींहुं हूंदो आहे ऐं अॼु कमकार बि ॾाढा हूंदा आहिनि। उन सां गॾोगॾु असां इहो ज़रूरु चवंदा हलंदासीं त छाकाणि त मुल्क जा हालात जिन तरफ़ वञनि पिया कोरोना जे करे, असां चवंदासीं त एहतियाती तदबीरूं तमामु ज़रूरी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु अॼु पूरे मुल्क में अॼु हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत जो इज़हार आहे त असां सभिनी जो इहो ई आहे त नामूसे रिसालत तां असांजो सभु कुझु क़ुर्बान आहे ऐं असां बि इहो ऐलान कयूं था त असांखे वधि में वधि मोहबत पंहिंजे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आहे। त जेको बि हिन मुल्क में रहे थो उहो आका सां प्यारु कंदड़ आहे। असां पाण वॾा आशिक़ रसूल आहियूं, छाकाणि त उन्हनि जे नाले तां बि जान क़ुर्बान आहे। अॼोको जेको प्रोग्राम आहे उन लाइ असां सां गॾु जंहिं सहकार कयो आहे उनजा नाला तव्हांखे ज़रूरु ॿुधायूं, छाकाणि त महिमान बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि ॾांहुं वधंदासीं। पहिरियां उनसा खे रिक्वेस्ट कंदुसि उनसा शाह साहिबा खे त तव्हांखे स्पॉन्सर्स जा नाला ज़रूरु ॿुधायो। थैंक यू। अॼु जी ट्रांसमिशन यानी कि रमज़ान मुबारक जी ट्रांसमिशन जा स्पॉन्सर्स आहिनि वाइटल पिंक सॉल्ट। वाइटल पिंक सॉल्ट हिननि जो सॉल्ट यानी कि लूणु जेको हूंदो आहे पिंक कलर जो हूंदो आहे, ऑर्गेनिक हूंदो आहे, नेचुरल सॉल्ट हिमालय जो लूणु। छा ॻाल्हि आहे, बाक़ी सभिनी लूणनि में केमिकल आहे। हाँ, ऐं हिन में को अहिड़ो फ्लेवर बि न हूंदो आहे, आम फ्लेवर हूंदो आहे। तव्हां रोज़मर्रा जे खाधनि में तव्हां उहो लूणु इस्तेमालु करे सघो था ऐं तव्हां पंहिंजो खाधनि खे उहो नेचुरल फ्लेवर ॾेई सघो था। मिलन फूड्स वारा आहिनि। मिलन फूड्स में मुख़्तलिफ़ मसाला आहिनि हिननि जा, हुन में हर तरह जा बिरयानी, कोरमा, निहारी, हर तरह जो मसालो तव्हांखे अवेलेबल मिलंदो। मिलन फूड्स जो मलका मसाला, हिननि जा बि मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुनफ़रिद मसाला हूंदा आहिनि। ऐं मुगलिया निमको, थोड़ा सा नमकीन हो जाए, तव्हांजी चांहि जो टाइम हुजे, रोज़े जो टाइम हुजे, तव्हां मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए ज़रूर ट्राई कजो। मुखड़ी हर्बल ग्राइप वाटर एंड सीरप। बटर ब्रेड वारा आहिनि ऐं एनएक्स जी मशीनरी आहे, फूड फैक्ट्री आहे, उन में जूसर आहिनि, ब्लेंडर आहिनि। किचन जी इलाही ज़रूरत आहे, अहम इम्पॉर्टेंट अॼुकल्ह तव्हां मशीनरी खे ज़रूरु इस्तेमालु कजो। बेक पार्लर जा पास्ता आहिनि, स्पैगेटी आहिनि ऐं इन्हनि जा मुख़्तलिफ़ ॿियूं बि शयूं आहिनि। बेक पार्लर हर किचन जी ज़रूरत आहे। इन जे अलावा नेल्सन पेंट्स बि आहिनि ऐं नेल्सन पेंट्स वारा छा था चवनि? जी, नेल्सन पेंट वारनि जी इंडोर्समेंट आहे ऐं तव्हां सां शेयर कंदो हलां त नेल्सन पेंट सुपीरियर क्वालिटी नेशनल ब्रांड आहे ऐं उन सां गॾोगॾु नेल्सन पेंट्स यही तो रंग है ज़िंदगी का। क्या बात है भाई, नेल्सन पेंट्स है मयारी, कर लो जीत की तैयारी। क्या बात है। नेल्सन पेंट्स लाया शानदार लकी ड्रॉ स्कीम जिसमें आप स्क्रैच कार्ड के ज़रिए बहुत से कीमती इनामात जीत सकते हैं। कार, दुबई रिटर्न टिकट, बाइक, गोल्ड कॉइन और बहुत से इनामात। ज़बरदस्त। 5 रोज़ त नेल्सन पेंट तमामु ज़रूरी आहे। पांडा आहे असां सां गॾु ऐं जेकॾहिं घर में का सफ़ाई आहे त वाइट वॉशिंग पाउडर, वॉशिंग पाउडर ऐं नसीम मसाला दी। नसीम तव्हांखे टिनि अखियुनि सां ॾिठो त मां आख़िर कहिड़ो ॾोह पिया तव्हांजो। ऐं हुन जे अलावा यादि नथा कयो शरबत आहे जंहिंजा मुख़्तलिफ़ फ्लेवर्स आहिनि। ग्रीन कलर जो शरबत बि आहे, रेड कलर जो शरबत बि आहे, जेको इफ़्तार जे लाइ इलाही ज़रूरी आहे। ऐं असांजे प्रोग्राम लाइ तमामु ज़रूरी आहे महिमाननि सां मुलाक़ात। अॼु असांजा जेके मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारुफ़ यकीनन कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि। पंहिंजे लिखड़नि सां, पंहिंजे अमलनि सां, पंहिंजे सोशल सर्किल सां सॼी सिंध खे सुञाणे, पूरो पाकिस्तान सुञाणे, छाकाणि त जेको हथ जो ऐं ज़हनी पोरियो आहे उन्हनि जो, उन्हनि पंहिंजे लिखड़नि जे हवाले सां, कालमनि जे हवाले सां ट्रेंड सेटर्स रहिया आहिनि असांजा उहे लेखक जे अख़बारुनि जे ज़रिए
आवाम ताईं आम माण्हुनि ताईं हर उहा इंफॉर्मेशन पहुचाइण जी कोशिशि कई आहे जेका इक़्तिदारी ऐवाननि सां तालुक़ु रखंदी हुजे, मुल्क जे हालात सां तालुक़ु रखंदी हुजे, या असां वटि जेका सोच आहे, जेके ज़हनी लाड़ा आहिनि उन्हनि ॾांहुं जेके बि लाड़ा आहिनि उन्हनि खे महसूसु कंदे पंहिंजे मुशाहिदे सां जेके लिखनि था, यकीनन असां ताईं उन्हनि जी इंफॉर्मेशन पहुचे थी त असां पंहिंजो ट्रेंड सेट करे सघूं था त असांखे छा करणु खपे। तमामु सीनियर, तमामु अख़बारुनि जी दुनिया जा बादशाह चयो वञे थो उन्हनि खे, साईं सुहेल सांगी साहिबु सां। साईं भलीकार चवंदा सुहेल सांगी साहिबु तव्हांखे महिरबानी। रमज़ान जो मुबारक हुजनि तव्हांखे। साईं सॼे क़ौम खे मुबारक। सॼी क़ौम खे मुबारक। हुन सां गॾोगॾु असांजा तमामु एनर्जेटिक ऐं तमामु लाभायता ऐं कुर्बायता ऐं उन्हनि खे चवंदो आहियां त असांजे इंसाइक्लोपीडिया आहिनि असांजी पूरी सोसाइटी जी। तव्हां सिर्फ़ु अगरि कंहिंजो नालो वठो त किथे न किथे उहो काॾे न काॾे वेंदो हुओ, त उहे आहिनि असांजा प्यारा तमामु सभिनी सां फ्रैंक ऐं नेचुरल हूंदा आहिनि जेका हुनजो अंदाज़ बयानु गुफ़्तगू आहे, पोइ भले उहो स्टेज हुजे, टीवी शोज़ हुजनि या रूबरू हुजे। अदा डॉक्टर अयूब शेख साहब। साईं भलीकार डॉक्टर साहब। महिरबानी सर। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीकु आहियां। बिल्कुलु मां मुतमिन थियां तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु आहे। चलो शुक्र अल्लाह। अवां ॿिन्ही खे मुतमिन हुजणु खपे इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह उहा ख़बर खे ॾिसी वधीक थी विया आहियूं। ऐं हुन सां गॾोगॾु सैयद समीउल्लाह हुसैनी साहब असां गॾु नात ख़ान आहिनि। कैसे समीउल्लाह भैया? आप ठीक है? सुहेल साहब छा पिया लिखो अॼुकल्ह? छा काॾे पिया वठी वञो असांखे? वठी वञणो आहे त वठी पिया वञनि, असां त इन ते पिया लिखूं त भई मुल्क जी जेका सूरत हाल आहे जी उन में ऑल टुगेदर हिकिड़ी तब्दीली आई आहे। छो त PDM वारी तहरीक हली पई जी ऐं उन में पंहिंजी जाइ ते इख़्तिलाफ़ बि थिया, पर ओचितो ओचितो जेको मज़हबी रंग सियासत में अची वियो उहो, ऐं उन साॻिए वक़्तु ॿ टे ॿियूं बि शयूं पाण खे नज़र ईंदियूं त ओचितो जेको आहे सो 2017 वारी जेका सेंसस हुई उन जे नतीजनि जो बि सॼे इन हफ़्ते में थियो। हीअ 3-4 डेवलपमेंट्स थी वञनि। अलाह ख़ैर कंदो, इहे मुल्क जा हालात थींदा रहंदा आहिनि। तव्हांजी जवानी, तव्हांजो पढ़ाइयूं, तव्हांजो रोज़ा नमाज़ूं पिणु चङो कमु, उहो ॿियो को फॉर्म जंहिंसां पसंदि पई जो डॉक्टर साहब मूंखे सवाल नज़रनि सां पियो थो ॾिसे होॾां। तव्हांजी अंडरस्टैंडिंग त माशाअल्लाह ज़बरदस्त। सवाल नज़रनि सां मां थो ॾिसां। सर जवानी किथे गुज़री तव्हांजी? हाणे बि जवान आहियो, नौजवानी किथे गुज़री? ईअं असीं थोरो सीनियर जवान आहियूं। ॾिसो मूं पंहिंजी जेका जवानी आहे उहा त सम्झो घणी हैदराबाद में गुज़ारी ऐं उन में बि 5 साल त टीप में गुज़ारियमि। सही। उहो टीप में गुज़ारियमि, उहा लांडी जेल हुई। उनखे छॾियो साईं, उहो ॿिया गुज़री। तंहिंजे करे पिया चओ न हैदराबाद में सॼी उहो जेको बि उहो सॼो दौर हुयो लेट 60s ऐं 70s वारो, उहो त पूरी हिकिड़ो रोमांस हुयो पंहिंजे धरती सां, पंहिंजे माण्हुनि सां, हिकिड़े पूरे दुनिया में बराबरी जो हिकिड़ो सिस्टम ठहे, निज़ाम अचे, उन जे लाइ जदोजहद करणु, उन जे लाइ कमु करणु, उन जे लाइ लिखणु पढ़णु, इहो सॼो मतिलबु पंहिंजी सिंधी सोसाइटी जो ऑल टुगेदर हिकिड़ो बाक़ाइदे उहो कोर्स में खणी कुझु पढ़ायो वेंदो वञे, पर हीउ हिकिड़ो ॿियो सिलेबस हुयो जेको लाज़मी तौर ते हर सिंधी ॿार खे पढ़णो पवंदो, बल्कि पढ़ंदो हो। सही। पढ़णो पवंदो न, बल्कि हू पंहिंजे तौर ते पढ़ंदो, पंहिंजे पाण खे वॉलंटियर कंदो, जेके उहे हालतूं हुयूं उहे हुन सां बणाई। तव्हां एॾी ज़बरदस्त ॻाल्हि कई जो डॉक्टर साहिब ॾे वञण खां पहिरीं ब्रेक अची वई। इहे मूं ब्रेकर न आहिनि ठाहियासीं, ब्रेक लॻी वई। जी दोस्तो वक़्तु आहे नंढे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी असां मिलूं था पंहिंजो रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन। वेलकम बैक नाज़रीन। अॻे छा सजाद ॿुधायो रमज़ान जे महीने में बि अहिड़ियूं छो वारदातूं थियूं थियनि? छा हिननि माण्हुनि खे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे, का हिदायत कोन्हे, छा मसइलो आहे हिननि सां? इन लाइ डॉक्टर साहब मां ॻाल्हि कई त इंसाइक्लोपीडिया आहिनि सॼी सिंध जी, त हिन ख़बर आहे अॻुवा करे केरु पियो, थिए केरु पियो। डॉक्टर साहब तव्हांजो वास्तो त हेॾां बि आहे होॾां बि आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त ख़ुदा जे ख़ौफ़ लाइ बि एजुकेशन खपे। माण्हू घरां ॼमी पियो, ॿाराड़ी में रहियो, शहरनि में रहियो, ख़ुदा जो ख़ौफ़ कीअं ईंदो जे तालीम कान्हे।
उनजे लाइ त हिकिड़ो सिविक सेंस खपे, बाक़ाइदा हिन ज़माने में, हिन समाज में, हिन सॼी सोसाइटी में रहिजे कीअं, हिन सोसाइटी जा नॉर्म्स कहिड़ा आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त हीउ पाकिस्तान आहे, हिन जो आइन पाकिस्तान जे मुखिया 8 ज़ुबाननि में तर्जुमो हुजणु खपे, सवाइ हिकिड़ी ॿोली जे ॿी में आहे ई कोन। माण्हू खे हितां जे आइन जी ख़बर कीअं पए, माण्हू जे हितां जे कानून जी कीअं ख़बर पए। हीअ ख़ुदा ख़ौफ़ी जेका आहे उहा इल्म सां ईंदी आहे। अच्छा, तव्हां चलो हिन पासे मूड ॾे त हलूं था, पर अचूं था डॉक्टर साहिब ॾे। डॉक्टर साहिब माशाल्लाह मसे सतायो आहे। पोइ दफ़े बि असांजी सालगिरह आई त तव्हां जुनेद भाई सां कचहरी थी, पर तव्हां सां पंहिंजी कचहरी नथी सघी। डॉक्टर साहिब इहो ॿुधायो, सची ॿुधायो, वैक्सीन त तव्हां कराए छॾी, हिन मां ख़बर पई तव्हां 50 खां टपी वियासीं। हा, उमिरि ते आई कोन्हे, जवाननि जी उमिरि थोरी ॾिसबी आहे। अच्छा, भला रमज़ान शरीफ़ सां केतिरो वास्तो रहियो आहे, रोज़नि सां हिन सां? मो 2 हज कया आहिनि। 2 हज कया? हा, वाकई हाजी आहियो? हा, टीवी में कया या असल में कया? साडी साहब तुझे उहे चओ नो पाण कोन चंदा एड़ा कम तो करे, हाजी तो कोन है। मूंखे छा आहे त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी सॼी ज़िंदगी स्ट्रगल में रही। उमिरि जा आख़िरी 12.5 साल जॾहिं उनजी बाक़ी उमिरि आहे त उनखे पंहिंजे जाइ विलादत मां कढी छॾियो ऐं हू मदीने वञी रहिया। 10 साल स्ट्रगल करे वरी वापसि आया, मको फतेह कयो। हिकिड़ी सॼी स्ट्रगल आहे, सॼी मोह काबतुल्लाह में पर्दो न ॾिठो आहे मर्द ऐं औरत जे विच में, मिना में, अरफात में। ही हिते त अलाए कहिड़ा काबा तव्हां ठाहे छॾिया। अलाह ख़ैर करे। अच्छा डॉक्टर साहिब, पाण अचूं था पंहिंजे लाइटर मूड ॾांहुं। तव्हां माशाल्लाह मीडिया सां घणो वक़्तु रहियो आहे? मीडिया में मां आयुसि 1987 खां चांडका मेडिकल कॉलेज में। आगा मुर्तज़ा पोया साहब जी अख़बार हूंदी मुस्लिम, पोइ मुशाहिद हुसैन उहा कढी एडिटर हो, DA जाफ़री साहब हो, साईं त सीनियर आहे, उनजी ख़बर हूंदी। पोइ उनजो मां स्टिंगर थियुसि पहिरियों दफ़ो। उन्हनि चयो त चांडका जूं तो असांखे ख़बरूं ॾिजां, हीउ लाड़काणो शहर आहे, पोइ ज़िया जी लाड़काणे ते ख़ासि नज़र आहे, इहे ख़बरूं असांखे इस्लामाबाद में घुरिजनि थियूं। पोइ मां कमु कयो। हा, माना मीडिया में घणा साल थिया? 87 खां वठी? 87 खां जेको पोइ हाणे बि माशाल्लाह मीडिया सां आर्ट्स काउंसिल ते था अचूं। आर्ट्स काउंसिल जी उन ॾींहुं जेको लिटरेचर फेस्टिवल थियो, उन ॾींहुं डॉक्टर साहिब जो तव्हां ते ख़ासि नवाज़िश आहे, हिकिड़ो ग्रुप आयो तव्हांजो माशाल्लाह, त अहमद शाह जो तव्हांजो मेंबर थियण जी क्राइटेरिया कहिड़ी आहे? मसलन मेंबर थियण जे लाइ परफॉर्मिंग आर्टिस्ट हुजे, लिटरेचर सां रस्तो हुजे, लेखक हुजे, ऐं मतिलबु ज़रूरी न आहे त को IG हुजे त को थींदो। केर बि माण्हू हिन रमज़ान जे महीने में रिआयती पैकेज आहे, 51,000 रुपया ॾेई लाइफ मेंबर थी सघे थो। अच्छा, उहा सालाना फीस हूंदी आहे? हूअं 300 फ़ी आहे। अच्छा, पर लाइफ मेंबर खे उहा फ़ी न आहे ॾियणी। अच्छा, 51,000 रुपया आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची जे नाले ॾेई तव्हां मेंबर थी सघो था। तव्हांजी उमिरि 18 सालनि खां मथे हुजे। ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जेके अदाकार आहिनि, फ़नकार आहिनि, ॻाइणा आहिनि, डांसर आहिनि, लेखक आहिनि, जिन जा किताब आहिनि, जेके कॉलमिस्ट आहिनि वॾा, उन्हनि सभिनी खे 1500 रुपयनि ते असां मेंबर कंदा आहियूं। ॿुधो हाणे साईं साहिब, तव्हां मेंबर आहियो? तव्हां मेंबर न आहियो? सर, मां बि मेंबर न आहियां। मां पैसा ॾिना, डॉक्टर साहिब ॻाल्हाए करे पोइ कपिड़ा वठंदो आहे, मोबाइल वठंदो आहे, पोइ मां डॉक्टर खे चवंदा डॉक्टर मुंहिंजा पैसा डॉक्टर मां प्रोग्राम में चवंदो लाइव चोरी, मां छा कयां? मूंखे मेंबर कयो, न त मां जिते किथे तुंहिंजे 1500 मां मुंहिंजो घर हलंदो आहे, ख़बर आहे? मां त इहे सम्झां थो। अच्छा सुहेल साहब, तव्हां सां हिकिड़ो सवाल कंदसि कि एज़ अ जर्नलिस्ट मूं ॿुधो आहे कि नेचर वाइज़ इलाही सेंसिटिव हूंदा आहिनि जर्नलिस्ट जेके हूंदा आहिनि, छा वाकई तव्हां बि सेंसिटिव आहियो? सवाल पुछो उन सां साफ़ ई जेको आहे उहो सेंसिटिव न हूंदो आहे, उहो ॾाढो बेदर्द हूंदो आहे। उहो जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ज़ख़्मी थियो त उहो ख़ैर सलाह जहिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू को फोत थी वियो उहो बि ख़ैर सलाह जहिड़ी ॻाल्हि। उहो चवंदो आहे 5-6 माण्हू मरनि त पोइ ख़बर आहे न, इहो को कोन्हे। त इन कॉन्टेस्ट में हू
मतिलबु त बेदर्द बि आहे, पर अदरवाइज़ मतिलबु जेतिरो हुनजो माण्हुनि जे ॾुख में हुनजी बराबरी रहंदी आहे, तकलीफ़ में रहंदी आहे, त उन ॾुख खे ख़तमु कीअं कजे उन लाइ जेको हुनजी जाखोड़ हूंदी आहे उहो इम्पॉर्टेंट आहे। बाक़ी जेकॾहिं वाक़ियाती ख़बरुनि में वेंदो त ओॾी महिल बिल्कुलु हुनजो हिकिड़ो ऑल टुगेदर डिफरेंट हुनजो रवैयो हूंदो आहे। पर जॾहिं माण्हुनि खे बचाइण जो या उन्हनि खे को फ़ाइदो मिले उन जो वारो हूंदो आहे तॾहिं ॾाढो हसास हूंदो आहे। वरी महिरबानी डॉक्टर साहिबु तव्हांजी, तमामु सुठो। पर हाणे ख़िताब जो थियो त टाइम में असां में उन में हलिया वियासीं ऐं थैंक यू वेरी मच सुहेल साहिबु तव्हांजी। जी दोस्तो, वक़्तु आहे असां नंढे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वरी मिलूं था पंजो रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन। वेलकम बैक नाज़रीन, पंहिंजो रमज़ान ट्रांसमिशन में तव्हांखे सभिनी खे वेलकम, ख़ुशि आमदीद। ऐं हाणे हलूं था किचन वटि, छो त काफ़ी देरि सां थी नसीम इंतज़ारु पई करे ऐं पुछे पई कि मुंहिंजो सेगमेंट केॾांहुं वियो, ऐं अफ़्तार जेका आहे उहा तयारु थिए पई। ऐं अदी नसीम छा पिया ठाहियो ऐं किथे पहुती असांजी इफ़्तार जी डिश? डिश ठाहियूं था इटालियन जी। छा? इटालियन डिश। नालो छा आहे इटालियन डिश जो? चिकन अल्फ्रेडो पास्ता। अच्छा, वाइट वारो पास्ता जेको थींदो आहे, ज़बरदस्त। छा रेसिपी आहे, कोई इंग्रेडिएंट्स ॿुधायो असांखे? जी मैक्रोनी जो पैकेट हिकिड़ो वरितो, उनखे बॉयल, बेक पालर जो उनखे बॉयल कयो, पोइ चिकन पाउडर, पोइ उन खां बाद में हर्ब, कारा मिर्च, मिल्क। हिनखे मैरिनेट त कोन कयो अथव? हा, मैरिनेट कयो आहे, मुंहिंजी आदत आहे मैरिनेट। ऐं अल्फ्रेडो में वाइट सॉस बि ठहंदो? वाइट सॉस रू ठाहियो आहे। अच्छा, वो कीअं सॉस कीअं ठाहियो अथव? हा, उनजो रू पहिरीं ठाहींदा आहियूं, पहिरीं बटर उनमें पैन में विझी, पोइ मैदो 4 चम्मच मैदा, पोइ उन खां बाद में असां इहो बटर ऐं मैदो, पोइ उनखे स्लो स्लो बाते जीअं ब्राउन न थिए, न त ब्राउन रू ठही वेंदो सॉस। ऐं चिकन बि फ्राई कंदा हूंदा? हा, चिकन बि फ्राई में बि हू न डीप फ्राई न। ठीक है भले तव्हां ठाहियो। तव्हां ते इतबार आहे असांखे पूरो तव्हां सुठो ठाहींदो। जी दोस्तो, हींअर असां वटि महिमान मौजूदु आहिनि ऐं उहे महिमान असांजो अंगण हमेशह आबादु रहंदो आहे तॾहिं जॾहिं असां वटि महिमाननि जी असां जॾहिं महिमान खे ख़ुशामदीद चवंदा आहियूं, महिमान ईंदा आहिनि, आमद थींदी आहे, यकीन कयो त 4 चंड लॻी वेंदा आहिनि, तॾहिं ई बहार महसूसु थींदी आहे। 2 मोज़िज़ नाला, 3 मोज़िज़ नाला असांजे हिकिड़ा नातख़्वाननि, हिकिड़े साईं जो तालुक़ु शोबिस सां आहे, हिकिड़े भाउ जो तालुक़ु सियासत सां आहे, मीडिया सां आहे त हिन मुआशिरे सां सभिनी जो तालुक़ु आहे, सोसाइटी सां आहे। हर को पंहिंजे हिसे जे कमु करण जी कोशिशि कंदा रहंदा आहिनि, पर गॾिबा ज़रूरु आहियूं किथे न किथे, कंहिं न कंहिं सिलसिले सां। त इहा मोहबत ऐं उनसियत आहे। ऐं असां सां गॾु तमामु सीनियर नालो, पाकिस्तान टेलीविज़न खां वेंदे अॼु ॾींहं ताईं उन्हनि जो हिकिड़ो मुनफ़रद अंदाज़, उनजो आवाज़ ऐं उन्हनि मीडिया जे लाइ तमामु घणो कुझु कयो आहे। साईं सां हिकिड़ी डिटेल कचहरी कंदासीं, उहो साईं खां वाइदो वठंदासीं त रमज़ान खां पोइ अॼु त असां जनरली ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿिया जेके असांजा भाउ मौजूदु आहिनि, मां जीअं ॻाल्हि कई त मीडिया सां तालुक़ु, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मीडिया सेल जेको आहे बिलावल हाउस में, उन्हनि खे कोऑर्डिनेट कंदा आहिनि, सभिनी खे हिदायतूं ॾींदा आहिनि त कंहिंखे छा करिणो आहे, छा न करिणो आहे। साईं यार मोहम्मद शाह साहिबु असांखे साईं भलीकार चवंदा था। महिरबानी, आहियो तबियत ठीकु आहे? भलीकार अदा फिदा हुसैन ढक्कण असां सां गॾु मौजूदु आहे। फिदा भाउ ठीकु आहियो? हैप्पी आहियो? बिल्कुलु नथा जेके मीडिया सेल में हूंदा आहिनि, अॼु हिते हुजणु तव्हां सां मिलण खां पोइ वरी साईं यार मोहम्मद शाह त मुंहिंजो पुराणो मोहसिन आहे, त साईं सां बि काफ़ी अर्से खां पोइ मुलाक़ात थी आहे, त यकीनन वधीक बाग़बार थी वियो। बाग़बार थी वियो। उन सां गॾु असांजा तमामु सुठा नातख़्वान जेके ख़ुदि मुसन्निफ़ आहिनि, अज़ीज़ुद्दीन खाकी साहब, हम आपको भी वेलकम कहते हैं। कैसे हैं अज़ीज़ भाई? ठीक है आप? माशाल्लाह। क्या साईं किथे घुमायो तव्हां? त मतिलबु पायनियर्स में शामिल आहियो, वरी तव्हां वरी थोरा लिफ्ट काने का या असां ते छप्पर छां वञे? उमिरि मुंहिंजी त काफ़ी माना 74 में हलां पियो, माशाल्लाह साईं। पर नंढे हूंदे खां जीअं कमु असां लॻो आहियां, उहो कमु अञा पूरो बि कोन थियो आहे, उहो अधु बि कोन थियो आहे। अच्छा, शुरूआत नंढे हूंदे खां स्टेज ड्रामा या ॿारनि वारी पुतली तमाशा या सर्कस, पर कंटिन्यू इहो अमल आहे लिखण जो, पढ़ण जो ऐं करण जो जेको जारी आहे, ऐं सम्झां थो अञा अधु बि कोन कयो आहे। इन करे हर फ्रेम में तव्हांखे कमु कंदड़ ॾिसण में अचूं। हा, यकीनन मसरूफ़ियतूं ॾाढियूं रहियूं आहिनि तव्हां सां।
मसरूफ़ियत लॻी पई आहे। हींअर मां फिल्म रिलीज़ करे ठाहियो उर्दू वेठो आहियां, दो बूंद पाणी इंतज़ार में त कॾहिं रिलीज़ करियां। 2 फिल्मूं, हिकिड़ी चाइना सां करियां पियो, हिकिड़ी ईरान सां करियां पियो। उन जे लाइ सॼो नेटवर्क ठहियलु ठुकियलु सभु पासे बसि सूरत हाल लॉकडाउन जी करे इहो वरी रुकिजी वियो। हा, सिंधी वरी बि ठाहींदासीं, हींअर बि ठाहींदासीं इंशाअल्लाह। ब्रेक अॼु उन ज़माने में हिन वक़्त में सिनेमाऊं ॾेई वियूं आहिनि। हाँ, सिनेमाऊं सिंध में आहिनि ई कोन, पर असां उमेद रखियो वेठा आहियूं त सॼी सिंध में असीं फिल्मूं हलाईंदासीं। हाणे असां अज़्म कयो आहे त जिते शादी हाल आहिनि उते वञी फिल्म हलाईंदासीं, ज़ोरीअ बि हलाईंदासीं। सिनेमाऊं त ख़तमु थी वियूं हलियूं, पर शादी हाल त हर शहर में मौजूदु आहिनि। हाणे उहे शानदार ठही विया आहिनि। ज़बरदस्ती तव्हां पंहिंजे ज़माने में फिल्मूं ठाहींदा हुआ त एॾी रश हूंदी हुई की बिल्कुलु बिल्कुलु असांजी सिंधी फिल्मुनि, उर्दू फिल्मुनि, पंजाबी फिल्मुनि, पश्तो फिल्मुनि जी मार्केट किराए छॾी। असांजे शहरनि में कराची, हैदराबाद में जॾहिं सिंधी फिल्म रिलीज़ थींदी हुई त सिंधी माण्हू अंदरूनी इलाइक़नि मां ईंदा हुआ, वॾियूं गाॾियूं भरे, बसूं भरे, ढगे गाॾियुनि ते चढ़ी लालकाणे में ईंदा हुआ। इहो मूं ॿुधो आहे। बिल्कुलु में हिकु रिकॉर्डिंग थींदी, उन में उहो एतमाम बि कंदा। न न, असां दादू में शो कयो, चेचुटो शो, त उन में नाले वारा उन ज़माने जा धाड़ेला आया हुआ। नाला नथा वठो, हाणे ज़मानो गुज़री वियो। हाणे उन ते वरी फिल्म ठाही न, पहिरियों जंहिंमें आउं अलीगढ़ थियुसि, वरी अलीगढ़ फिल्म ठाही पाण, वरी उन में अलीगढ़ आउं थियुसि। त इहो धाड़ेल फैक्टर मूं बि सिधी मूं ठाही, त उन माना इहो धाड़ेल फैक्टर खे त असां वधीक टच कयो, यकीनन। फिदा भा ॾांहुं हलंदा। फिदा भा, छा मसरूफ़ियत आहे, छा ॾिसंदा आहियो? मीडिया कोऑर्डिनेशन कहिड़ी हूंदी आहे बिलावल हाउस जी? ख़बर त पए असांखे। खां पहिरियों त महिरबानी तव्हांजे इदारे जी, तव्हांजे चैनल जी। ऐं छो जो सिंधी चैनल जेतिरा बि वधिया आहिनि, यकीनी तौर ते उनजो सिंध खे फ़ाइदो पियो आहे, सिंधी माण्हुनि खे फ़ाइदो पहुतो आहे। ऐं उमेदु रखां थो अला कंदो तव्हांजो हीउ चैनल आहे ऐं जेको स्पेस आहे असांजी सोसाइटी अंदरि इंशा ताला तव्हां जहिड़ा दोस्त ऐं जेकी ॿी टीम आहे हिते, उन्हनि जी महिनत सां ज़रूरु स्पेस वठंदो। ऐं सिंध जा माण्हू छो जो तव्हां सां मोहबत कनि था ऐं तव्हां सां हिकिड़ो जो तालिक़ रहियो आहे शो बिज़नेस जे हवाले सां, त माण्हू बि चाहिनि था त अगरि उन्हनि खे नई शइ मिले। अच्छा, तव्हां जेको सुवालु कयो, यकीन पीपल्स पार्टी पाकिस्तान जी वॾी जमात आहे, सियासी जमात आहे ऐं जमहूरी जमायत आहे, त उन में असांजो हिकिड़ा सेल हूंदा आहिनि, जंहिंमें हिकिड़ी मीडिया सेल आहे पीपल्स पार्टी जे हवाले सां। त असांजी हिकिड़ी स्ट्रॉन्ग मीडिया सेल आहे ऐं उन में वेही करे असीं पार्टी जी पॉलिसियुनि ते, पार्टी जी जेकी प्रेस कॉन्फ्रेंस थियनि थियूं, जेके तव्हां ख़ासि करे टॉक शोज़ जेके थियनि था, पॉलिटिकल टॉक शोज़ थियनि था या तव्हांजा मॉर्निंग शोज़ थियनि था, उन्हनि में जेके गेस्ट थियनि था, उन्हनि जे लाइ असां वटि हिकिड़ी अलॻि डेस्क हूंदी आहे, त जीअं असां पार्टी जे थ्रू ऐं हिकिड़ो मतिलबु त मीडिया सेल जे थ्रू उहे दोस्त पार्टी जो मौक़िफ़ बि वञे ऐं उहो कोऑर्डिनेशन हूंदी आहे यकीनी तौर ते। पर उन खां हटी करे सॼा त छो जो हीउ दौरु ई मीडिया जो आहे मुंहिंजे ख़्याल में, ॿार खां वठी करे साईं यार मोहम्मद छा तमामु घणो सीनियर माण्हू आहे, हर माण्हू हिन वक़्तु मीडिया जो एक्सपर्ट आहे। छो जो सोशल मीडिया जो दौरु आहे, अहिड़ा टूल्स अची विया आहिनि जो नंढे ॿार खां वठी करे तव्हांजो नौजवान उन खां यूज़ करे थो। त मां सम्झां थो असांखे ज़रूरु पंहिंजे मीडिया खे बहितर करण जी ज़रूरत आहे ऐं ख़ासि करे जिथे दुनिया पंहिंजा टूल्स चेंज करे पई, उते सिंध जे अंदरि तव्हां वेही करे सिंध जा जेके नौजवान एंकर पर्सन आहियो या सिंध जा जेके अहले कलम दोस्त आहिनि, त यकीनी तौर ते उहे पार्टी जेके मतिलबु त हिन मुल्क जे अंदरि सियासी जमातियूं पार्टियूं आहिनि, उहे तव्हांखे ई ॾिसी करे, तव्हां दोस्तनि खे ॾिसी करे, इदारनि खे ॾिसी करे, अख़बारनि खे ॾिसी करे, या जेको दानिश्वर आहे जेको अख़बार में लिखे थो, मैगज़ीन में लिखे थो, जेको असांजे मथां मुस्बत इस्लाह बि करे थो, तनक़ीद बि करे थो, त इहे सभु शयूं असां उनखे ॾिसूं था, पढ़ूं था ऐं सभु उनखे पढ़ी ॾिसी करे पोइ को न को असीं पॉलिसी ठाहींदा आहियूं। ऐं उन हिसाब सां जेके ख़ासि करे इलेक्ट्रॉनिक जो दौरु आहे, त पोइ उन में असीं टॉक शोज़ जे अंदरि जेके पार्टी जा दोस्त मोकिलियूं था, त उन्हनि खे असीं पॉइंट्स असीं उन्हनि खे तयारु करे मोकिलींदा आहियूं। त अॼु हिन प्रोग्राम में फलाणा फलाणा दोस्त आहिनि, तव्हांखे वञी हिन टॉपिक ते ॻाल्हाइणो आहे, त मां सम्झां थो न रुॻो पीपल्स पार्टी बल्कि तमामु सियासी मीडिया ते जीअं तव्हां मीडिया कोऑर्डिनेशन में आहियो, त तव्हांजी हिकिड़ी तव्हांजो एक्सपोजर ऐं तव्हांजी नज़र डिफरेंट आहे बनस्पति ॿिनि शयुनि जे। त तव्हां मीडिया बाक़ी मीडिया छा पियो ॻाल्हाए, छा पियो चवे, छा ट्रेंड सेट थिए पियो, असांखे ट्रेंड छा सेट करणु खपे, त ॾाढी
अहम ज़िम्मेवारी आहे इहा ऐं तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ो मेंबर आहे कहिड़ो असांजो जियालो आहे जेको तव्हां सुठे तरीक़े सां फलाणो पैनल आहे फलाणे खे मोकिलणु खपे साईं त जेको इन्हनि खे फलाणा जवाबु ॾिए त यकीनन इहा ॾाढी अहम ज़िम्मेवारी तव्हां कॾहिं ज़रूरु मूं वटि शायदि तव्हां चकर कोन आयो आहे ज़रूरु अचिजो छो जो असांजी मीडिया सेल हिन वक़्तु पाकिस्तान में ॾाढी जदीद क़िस्म जी मीडिया सेल आहे ऐं पीपल्स पार्टी जी मुंहिंजे ख़्याल में छो जो मूंखे ॿिनि जमायतनि जी एतिरी ख़बर कोन्हे का पर असां वटि मीडिया सेल जेको ठहियो आहे उनमें सभु असीं ऑफिसिस रखियूं आहिनि जेके असांखे कम्युनिकेशन जे हवाले सां सोशल मीडिया आहे असांजी टेक्निकल यूनिट आहे उन में असांजी जेके टॉक शोज़ खे ख़ासि करे कोऑर्डिनेट कयूं था उहा डेस्क आहे असां वटि अख़बारुनि जे हवाले सां उहा डेस्क आहे तव्हां कॾहिं ज़रूरु अचिजो छो जो सियासी जमायत आहे तव्हां अवाम जी पार्टी आहे भुट्टे साहब ठाही पाकिस्तान जे अवाम जे लाइ असां चवंदा आहियूं फिदाबा सभु जेतिरियूं बि सियासी जमायतूं आहिनि असांजूं जमायतूं असां हिक ॿिए सां जुड़ियल आहियूं बिल्कुलु ऐं हर को हीअ ॾिसो सियासत त नज़रियाती सियासत आहे न ऐं हर तव्हांजी बि नियत आहे त मुल्क जे लाइ कीअं बहितर कजे ॿिया बि सोचीनि पिया पर हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो खानो आहे ऐं असांजी बि कोशिशि आहे सभु असांजो बिल्कुलु छो न असां छो जो ॾिसो बुनियादी तौर ते सभु दोस्त असीं पढ़ियल लिखियल आहियूं ऐं तारीख़ खां वाक़िफ़कार आहियूं त हिन मुल्क जे अंदरि जेकॾहिं सियासी शऊर बेदार कयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद हो जंहिं हितां जे ग़रीब हारी जे पुट खे शागिर्द उस्ताद जे पुट खे क्लर्क जे पुट खे शऊर ॾिनो तालीम ॾिनी ऐं उन बुनियाद ते तव्हांजूं सियासी जमातूं वधियूं त पहिरियों बि सियासी जमातूं यकीनी तौर ते हूंदियूं पर छो जो हिकिड़े मख़सूस तबिके जूं नुमाइंदियूं कंदियूं पर भुट्टे साहब जे हिन पार्टी खां पोइ तो माण्हू मजबूर थी पियो मिसाल उहो सिंध किथे मिसाल उन सिंध में जेके ऑफिसर हूंदा आंगन ते गण जेतिरा हूंदा सिंध जे अंदरि ऐं जेके सिंधी ॻाल्हाईंदा हुआ ख़ासि करे पर अॼु अलाह शुक्र आहे तव्हांजी तालीम तव्हांजी पंहिंजी क़ाबिलियत ऐं सलाहियत जे अंदरि तव्हां न रुॻो सिंध जे अंदरि तव्हांजा वॾा बाला ऑफिसर वेठा आहिनि इस्लामाबाद में वेठा आहिनि तव्हांजूं एम्बेसीज़ ॾिसो असीं कॾहिं तस्वर बि कोन कयो हूंदासीं त सिंधी माण्हू सॼी दुनिया जे अंदरि इन तालीम ऐं भुट्टे साहब जे ई पॉलिटिकल शऊर जे करे अॼु जेकॾहिं आहियूं त यार मोहम्मद शाह वटि अचूं था ॿुधायो तव्हांखे पहिरियों रोज़ो यादि हो हा नंढे हूंदे त असां गर्मियुनि जे उरूज जा रोज़ा ॾिठा जंहिंमें माइट असांजा बाक़ाइदगीअ सां मथा कूड़ाए मेहंदियूं रखंदा हुआ काढ़े तते में बर्फ़ूं छातियुनि ते रखंदा हुआ पोतड़ा पुसाए मथे ते रखण उहे ज़माना हुआ उहे नंढे हूंदे वारा मां ॿुधाइनि सही मां ॾिठा घटि आहिनि मां ॿुधायां असां ॾिठा हुआ मां सम्झां थो शायदि 8-9 सालनि जी उमिरि हुई तॾहिं मुक़ाबिला हूंदा न ॿारनि में रखण जा आंब रखां त उन ज़माने में रखी त वेहंदा हुआसीं पर ॾींहुं चढ़ंदो त पोइ ख़बर पवंदी हुई त माना घणे वीह सौ आहे पोइ वरी परचाइण में पूरा हूंदा त रुॻो मगरब तोणी हलाईंदो रोज़ उहो चवंदा आहिनि त हे जेको 1442 जी हिकिड़ी अहिड़ी क़ौम आहे जेका सॼी राति जागी सहरी जो इंतज़ारु थी करे हाणे ऐं सॼो ॾींहुं सुम्ही इफ़्तारी जो इंतज़ारु थी करे उहो दौर हाणे वॾो फ़र्क़ु आहे ड्रामा ठाहिया एॾो कमु बि कयो तव्हां पाण बि ठाहियो त हूअं त तव्हां सभु पसंदि हूंदा तव्हांखे पर को हिकिड़ो यादगार को रोल का फिल्म जेका तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी पंहिंजो हा तव्हांजो पंहिंजो मुंहिंजो हिकिड़ो PTV ते ड्रामो हलियो हो जंहिंमें राजा डायर जो कैरेक्टर मूं कयो लबैक जे नाले सां छो दुनिया जी 36 ॿोलियुनि में डब थियो ऐं 36 मुल्कनि में हलंदो पर पाकिस्तान में हिन रमज़ान जे महीने में अक्सर मोहम्मद बिन कासिम जे करे जो बाबर अली ने मोहम्मद बिन कासिम थियो ऐं राजा डायर थियोसि पोइ रमज़ान जे महीने में हुन जो ॾींहुं थो अचे न बाबुल इस्लाम वारो उन ते हलाईंदा हुआ उहो मुंहिंजो सुठो ड्रामो खणी चइजे पर कैरेक्टर त माण्हू जेके बि कया आहिनि उहे पंहिंजा न आहिनि इहे त डायरेक्टरनि जा हूंदा आहिनि राइटरनि जा हूंदा आहिनि असांजी त मज़ूरी हुन में शामिलु हूंदी आहे पोइ आवाम जे लाइ हूंदी आहे पोइ आवाम जंहिंखे वणे जेका शइ वणे आवाम खे असां त हर शइ खे पंहिंजो सम्झी कंदासीं न जेको बि किरदारु असांखे तव्हांजो वक़्तु साईं मंसूर बलोच साहब तव्हां अब्दुल करीम साहब ऐं जेको बि तव्हांजो जोड़ो साईं नूर मोहम्मद लाशारी साहब असांजे ज़माने तव्हांजे ज़माने में हिन जो ज़मीन आसमान एॾो फ़र्क़ु आहे जो असां जेको अधु कलाक ड्रामो PTV ते कंदा हुआसीं उनजी 10 ॾींहं रिहर्सल हलंदी हुई 10 ॾींहंनि में असांखे जुमिला यादि करे अचणा पवंदा हुआ ऐं वरी ड्राई रिहर्सल थींदी हुई उते वरी मूवमेंट रिहर्सल थींदी हुई वरी स्क्रिप्ट छॾियो रिहर्सल थींदी हींअर आयो न आहे पंहिंजे हिसे जो पढ़ियो पियो वञे जुमिलो ख़बर ई कान्हे त साम्हूं एक्टर कहिड़ो आहे हींअर फ़र्क़ु थी वियो न त एक्सप्रेशन नेचुरल न ईंदा तव्हांजा आर्टिफिशियल ईंदा हाणे हींअर हिनखे उथारे छॾियो था तूं वञी नमाज़ पढ़ी आहे तुंहिंजे सिर तुंहिंजो पोइ भरींदासीं हीउ कंहिंसां ॻाल्हाईंदो भई लाज़मी आहे कूड़ो बूथ करे कैमरा सां ॻाल्हाईंदो न वरी हीउ वेंदो हीउ बि कूड़ो बूथ करे कैमरा सां ॻाल्हाईंदो पब्लिक त वीचारे एक्सेप्ट करे पियो हुनखे ख़बर ई कान्हे त भई साम्हूं हिकु ॿिए न आहिनि पर ॾिसण वारा सम्झंदा हीउ अननेचुरल एक्सप्रेशन्स जेके नेचुरल जेको रिक्वायरमेंट ऑफ डायलॉग आहे उहो मुंहुं न पियो ठाहे सघे
त जेसि ताणी असांखे इहा शइ गॾु कंबाइंड न मिलंदी त नेचुरलिटी न ईंदी असां। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। अच्छा फिदा भाउ, माशाल्लाह तव्हां त कोऑर्डिनेशन भले थी सभु शयूं, तव्हां साॻियो ई सुवाल आऊं हेॾां बि फेरायां त जेकॾहिं रोज़नि ॾे हलूं त तव्हांजो नंढपण बि उहे शरारतूं बि पोइ हाणे खणी संजीदगी थी वई आहे, अलॻि ॻाल्हि आहे या भाउ ॾिसो ॻाल्हि इहा आहे त छो जो जेको तव्हांजो बालकपणो आहे उहो त वापसि अचिणो कोन्हे को, हुन में यकीननि छा बि कयो शरीर ई हूंदो, ॿारु शरीर थिए थो, शरारतूं करे थो, पर छो जो रमज़ान जो बाबरकत महीनो जेको आहे ऐं ट्रेनिंग तव्हांजी थिए थी तव्हांजे घर जे अंदरि, तव्हांजी वालदेन कनि था या तव्हांजी जेकर जॉइंट फैमिली में आहे त तव्हांजा चाचा या जेके आहिनि मतिलबु, त रमज़ान शरीफ़ में छो जो हीअ त तव्हां वारी ॻाल्हि आहे त इंतज़ारु करिणो पए थो सहरी जो ऐं इफ़्तारी जो, पर साईं यारमूं छा जी ॻाल्हि कई त वाक़ई जेके असांजी कराची खे छॾे बक़ाया जेकी सिंध आहे उते वाक़ई ॾींहं वॾा हूंदा हुया, मिसाल अक्सर गर्मियुनि जा रोज़ा हूंदा हुया ऐं ॿारु वीचारो त ख़ुशी में रखंदो, इन जे करे त बसि खाइणो आहे कुझु, बाक़ी पोइ ख़बर पवंदी जॾहिं सहरी करे ऐं ॾींहुं शुरू थींदो त मुंहिंजे ख़्याल में इहा एक्सरसाइज़ आहे ऐं माण्हू खे भलाई तरफ़ वठी वञे थी ऐं हिकु अहसासु थिए थो नंढी उमिरि खां, छो जो हीअ जेको मुंहिंजो हिकिड़ी राय आहे त हीअ जेको रमज़ान शरीफ़ जा रोज़ा आहिनि, हिकिड़ो त तव्हांजे फैमिली सां तव्हांजी अटैचमेंट आहे, तव्हां नमाज़ूं पढ़ो था, तव्हां पंहिंजे वालिद साहिब सां जेकॾहिं गॾु वञो था, मस्जिद में नमाज़ पढ़ो था, जेकॾहिं घर में त घर में, इहा त हिकिड़ी ट्रेनिंग आहे तव्हांजी जेकी मज़हबी तौर ते थिए थी पई, ऐं ॿियो अहसासु थिए थो त हिकु रोज़ु जेको तव्हां रखो था मिसाल तौरु 10 कलाकनि जो थिए थो या 12 कलाकनि जो जेको थिए थो, त उनजी जेकी बुख जी इंसान जी कैफ़ियत आहे उनखां पोइ अहसासु थिए थो जेको माण्हू 2 वक़्त जी मानी कोन खाईंदो हूंदो त उन में छा गुज़रंदो आहे, त उन लाइ अहसासु करिणो त रोज़ो ज़रूरु, छो जो ज़िंदगी में पहिरियों रोज़ो हर कंहिंजे लाइ ॾाढो सुठो बि हूंदो आहे ऐं हारा वाले सां भरियो बि पियो हूंदो आहे, यादि आहे न, बिल्कुलु यादि आहे मूंखे, बाड्र असांजो शहर आहे, हिन वक़्तु वॾो शहर आहे बाड्र, त मूंखे यादि आहे त उहो रोज़ो ॼण त खुटण जो नालो कोन पियो वठे, पोइ तव्हां वारी ॻाल्हि त पोतड़ो जेको आहे आलो करे ड्रास पवंदा त मिड़ेई कमु हलियो वेंदो, पर पहिरियों रोज़ो यकीन यादि आहे जी। अदी नसीब किथे पहुती असांजी इफ़्तारी? हाणे पकोड़ा आहिनि लच्छेदार। अच्छा वाह वाह, अॼु बि पकोड़ा, यानी कि रोज़ पकोड़ा ज़रूरी आहिनि। इहा त कंप्लीमेंट आहे। तुसां जेको सराइकी तुसां ॻाल्हाईंदे पियो न, हेॾी त व्यूअरशिप वधी गई आहे तुसां ॾी जो मां असांखे फ़ोन आहे पिया कंदा अदी ताहिरा सराइकी ॻाल्हाईंदी हुई, ख़बर आहे असांखे? बिल्कुलु बिल्कुलु। हाँ तुसां ठाहींदे हुए किचन करेंदे हुए कुकिंग या बस? हाँ बिल्कुल, हुणे तो मेरी दिल करे कि मैं भी हेल्प करां थोड़ी। नहीं के ठाहींदे हुए तुसां? कुकिंग कितनी आंदी है? माशाल्लाह सुठी आंदी है। असां को के खबर पवे? तुसां को कदे मैं इथे ही कुक कर अदी नसीब के न्यूज़ ला वियारिंदा से अदी ताहिरा के किचन में एक्सचेंज कंदा से न पोषण एक्सचेंज कंदा से। बहरहाल या असांजो किचन बि आहे, असांजा न्यूज़ कास्टर्स बि आहिनि, हीउ हिकिड़ो घर वांगुरु ई तालुक़ु आहे ऐं असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त तव्हां ताईं अपडेट ॾियूं। ताहिरा बस सां गॾु मौजूदु आहे, का ब्रेकिंग न्यूज़ अचे त अलर्ट वेठी आहे, पोइ कंहिंखे ॻाल्हाइण न ॾींदी आहे, अॼु न असां ॻाल्हाईंदा पोइ हा पोइ तव्हां असांखे बि ॿुधायो। सही यार शाह साहिबु, ज़मानो मटिजी वियो आहे, अॼुकल्ह हर माण्हू चए थो मां अदाकार आहियां, टिकटॉक ते ज़बरदस्त अदाकार आहे साईं, अलाए छा छा थी वियो आहे, ऐं डायरेक्टर बि पाण, राइटर बि पाण, टिकटॉकर बि पाण, अलाए छा छा अचेसि थो माण्हू। तव्हां कीअं था ॾिसो अॼु जे नौजवान खे साईं? न अॼु जेको इहो टिकटॉक जे नाले में असांजे मुआशिरे में जेका नई बीमारी पैदा थी आहे ते नस्ल खारे छॾिया आहिनि ऐं उहो हर घराणे में शामिलु थी वई आहे। आज़ादी त आहे, इख़लाक़ी आज़ादी आहे, हर कंहिं दौर में आज़ादी आहे, पर इख़लाक़ी पर जेकॾहिं उन इख़लाक़ खां निकिरी थी वञे उहा आज़ादी त पोइ जंहिं घर जो भाती कंदो हुजे, एक्टर कंदो हुजे या केरु बि कंदो हुजे त मुआशिरे खे बिगाड़ण वारो चइबो हुनखे। ऐं हीअ मुआशिरे जे इस्लाह जूं रस्ता आहिनि, ज़रिया आहिनि, मुआशिरे खे दुनिया में दुनिया आहे पंहिंजी हिकिड़ी, हीअ जेका शोबिस जी दुनिया आहे या अलाह साईं जी तरफ़ां जेकॾहिं हिनखे पॉज़िटिवली इस्तेमालु कजे त पैगम्बरी आहे, पर जेकॾहिं इन में असां पेंट करियूं नेगेटिव पॉज़िटिव ॿिन्ही खे पेंट करियूं था त इहो इंसान जी रहनुमाई करे इस्लाह करियूं था। बाक़ी हिन वक़्त में शोबिज़ इहा जेका हथ में अची वई आहे, 2000 चैनल, 10 रुपए वारे माण्हू कार्ड भरायो, उन 2 मिंटनि में 2000 चैनल अची विया, जंहिं पाण जेकी कुझु करणु चाहे सो करे सघे पियो, पाण जेकी ॾिसणु चाहे उहो बि ॾिसी सघे थो, ॾेखारणु चाहे उहो बि ॾिसी सघियो, त पोइ हीअ मीडिया त रहिजी वई न पोइ हिते।
हाँ आम मानू की मीडिया पंहिंजी थी वई हालांकि नो डाउट सॼी दुनिया में इन इलेक्ट्रॉनिक्स मीडिया की हुकुमरानी है असां वटि यहूदियुनि जी हुकुमरानी आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जे करे असां मुस्लमान ट्रैप थियल आहियूं इन मीडिया जे करे असांजा समूरो रूह जेको इस्लाम जो ख़तमु थियल आहे वरी बि शुक्र आहे रमज़ान जो ज़िक्र हले पियो न त इहो सोचो त तव्हां ऐं असां में वेठल बि केतिरा माण्हू 5 वक़्त नमाज़ कोन पढ़ंदा आहिनि पर जॾहिं रमज़ान थो अचे जॾहिं हू रोज़ो थो रखे त उनखां केरु थो 11 महीना खणी हे महीनो भला कोशिशि कयूं था इहा साइन आहे त असां वटि इस्लाम अंदरि में आहे बिल्कुलु आहे साईं ठीकु आहे न बाक़ी क़ुर आहे असां अञा ताईं हाफ़िज़ क़ुर जी शौक़ु रखूं क़ुर पढ़ायूं कोन था सुन मैन्युफैक्चर सां गॾु तव्हां माफ़ु कजो वरी तव्हांजी ॻाल्हि डाइवर्ट थो कयां मां तव्हां मूंखे बि त सियासत जो बि त शौक़ु हुयो न सियासत मां ख़बर आहे न मिसाल हिकिड़ो भुटे साहिब जो हुकुम हो उन तामील में मूं सिंध यूनिवर्सिटी जी बीठो सदारत लाइ मुंहिंजे साम्हूं मुख़्तियार सुराणी हो मखतूम तालिबुल मौला साईं जे महफ़त मूंखे हुकुम थियो तूं हथु खण सिपाह खे हिकिड़ो दफ़ो सिंध यूनिवर्सिटी में अचनि ॾे ऐं उन जे एवज़ तोखे जेकी खपे सोचूं मां चयो त सौदो करणु आउं बि कोन आयो आहियां आउं मखतूम साहिब जो हुकुम जी तामीर पियो करियां ऐं शागिर्दनि जी ज़िंदगी आहे इहो हिकिड़ो साल 2 साल उन खां मूंखे प्रैक्टिकल ज़िंदगी गुज़ारणी आहे इन करे उहा सियासत छॾे समाजियत अची मूं पंहिंजी मटियारी में कई मटियारी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सिंध सुधार छा सोसाइटी इहे 55 साल थिया आहिनि मूंखे इन शइ खे कमु कंदे सोशल इलाइक़े जा समाज माशाल्लाह हिकिड़ो वॾो नालो आहे पंहिंजे तरह जे हिसाब सां ज़मीनदारी जे हिसाब सां शोबिज़ इंडस्ट्री जे हिसाब सां पैगाम कहिड़ो ॾियणु चाहींदो साईं असां वटि छाकाणि त मजबूरी आहे वक़्तु न पैगाम असांजो दोस्त वेठो आहे जेको पीपल पार्टी जो आहे ऐं हिन वक़्त में सिंध समूरी जेका आहे सा सिर्फ़ु पीपल पार्टी में थी ॾिसे छो त जेके बि हुआसीं सभु माज़ी थी विया आहिनि जेके आहिनि बचा उन्हनि में मुस्तक़बिल ॾिसण में कोन थो अचे हाल मुस्तक़बिल ऐं जेको बि सम्झूं त असांजो जेको बि थींदो इन पीपल पार्टी जो वजूद क़ाइमु हूंदो ताक़त सां मौजूदु हूंदो इन जे अंदरि में वफ़ा हूंदी त सिंध जा जेके ॾुख आहिनि से दूरि थींदा असां चाहियूं था त जेका बि हुकुमरान पार्टी जंहिंखे जजो अरसो मिलियो आहे उहा जे करे हींअर कलेक्टिवली सभिनी खे गॾु खणी सिंध जे मसइलनि खे सिंधी माण्हू बि उन्हनि सां गॾिजी सिंध जे मसइलनि खे मुल्की मसइलनि खे हाणे तरजीह ॾियनि त सिर्फ़ु तइलीम खे ॾियनि सही वॾी महिरबानी फ़िदा छा पैगाम आहे तव्हांजो ॾिसंदड़नि लाइ नौजवान लाइ पाण नौजवान आहियो इन करे बिल्कुलु मुंहिंजो हिन चैनल जे तवसत सां सिंध जे तमामु दोस्त जेके सिंध में रहनि था या सॼी दुनिया में रहनि था जेके हिन चैनल खे ॾिसनि पिया त गुज़ारिश आहे पैगाम न आहे गुज़ारिश आहे त यकीनी तौर ते साईं यार मोहन शाह जेकी ॻाल्हि कई त असांखे ॿिनि शयुनि सां कॾहिं बि कंप्रोमाइज़ न करणु घुरिजे छो जो सियासी जमायतूं तव्हांजी यकीनन सपोर्ट कंदियूं आहिनि पर हिकु त जेकी तालीम बहितर तालीम उहा बहितर तालीम ग़रीब जे ॿार खे मिलणु घुरिजे ऐं मिडिल क्लास जे ॿार खे मिलणु घुरिजे ॿियो सोसाइटी जे अंदरि जेकी असांजी मैंटेलिटी चेंज पई थिए त फलाणे वटि गाॾी आहे फलाणे वटि सुठो घरु आहे फलाणे वटि आहे त असांखे न सियासत में स्पेस थो मिले न नौकिरी में स्पेस थो मिले न ई NGOs में स्पेस थो मिले ईअं किथे कोन्हे को तव्हां सां मिसाल भरिया पिया आहिनि हीअ सिंध भरी पई आहे माज़ी जा उहे वॾा नंढा माण्हू जेके अॼु वॾा माण्हू आहिनि उन्हनि महिनत करे पंहिंजो स्पेस वरितो आहे ख़ुदा महिनत ज़रूरु कजो ठीकु आहे ज़िंदगी में आर्ज़ी मायूसियूं ज़िंदगी जो हिसो हूंदियूं आहिनि पर महिनत कयो वालदेन सां मोहबत कयो वॾनि जी इज़त कयो बाकिरदार थी करे इन सोसाइटी में निकिरो त इंशाअल्लाह ताला तव्हांजा सभु मसला पाण हल थींदा वॾी महिरबानी रफ़ीदा तव्हांजी वॾी महिरबानी साईं तव्हांजी आपकी आवाज़ में अज़ीज़ दिन भाई हम दुआ कलाम सुनेंगे ताहिरा महिरबानी थैंक यू अदी नसीम पंहिंजे मेज़बाननि खे ॾींदा इजाज़त सुभाणे तव्हां सां इंशाअल्लाह ताला थींदी मुलाक़ात तेसीं ताईं अल्लाह ने के